नाज़ीम पीरोमल जे गुलजी पाड़े जो रहवासी नौजवान अजय मेघवार गुर्दन जी बीमारी सबब हलण फिरण खां लाचार है ऐं गुर्बत सबब इलाज कराइण खां भी कासिर बणियल है। रिपोर्ट कर रहा है एडी कुंभर। चवंदा आहिनि त जी ख़ुशि त जहान ख़ुशि, जी ख़ुशि न हूंदो आहे त जहान बि ख़ुशि नज़र न ईंदो आहे। अहिड़ो हिकु ग़रीब कुटुंब बीमारी जे पीड़ा सां झेड़ींदे पंहिंजे घर जो अल तल दाव ते लॻाए छॾियो, पर किथां बि शफ़ा न आई। पेरूमल जे गुलजी पाड़े जो पोरियत जालू मेघवार जो 12 साला नौजवान पुटु गुर्दनि जी बीमारी में मुब्तला हुअण करे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा। नौजवान अजय गुज़िरियल 3 महीननि खां बीमारी जे बिस्तरे ते बेयारो मददगार बणियल आहे। बीमार अजय पंहिंजे पीउ जी शफ़क़त खां बि महरूम आहे। संदसि अमड़ पोरियो करे ईंदी आहे त संदन घर जो चुल्ह ॿरंदो आहे। अजय कराची में पोरियो कंदो हो। संदसि ओचिती तबियत ख़राब थी त डॉक्टरनि ॿुधायो त संदसि गुर्दा ख़राब आहिनि। गुर्दनि जी बीमारी में मुब्तला अजय हलण ऐं फिरण खां बि लाचार बणिजी बिस्तरे भेड़ो थी वियो आहे। संदसि 2 नंढा भाइर ऐं भेणूं आहिनि, जंहिंमां हिकु भेण बि सॼी ॿांह खां महज़ूर आहे। घर वारो गुज़ारे गयो, 4 महीना हुया है। छोकरो 2 महीना हुया बीमार है। हाँ मारी को मदद करो, गरीब ना है। छोकरो 2 नंढा है। हाँ एक छोकरी भी जड़ी है। हाँ है कोनी एड़ो पैसो जो इलाज कराऊं। बीजो घर में कोनी है। हूँ तो जो कोई इंसान खावण पीवण हाणे परेशान हो। हाल तो एड़ा खराब लगा पड़ा। छोकरो वडे वडो है। कोई बिलावल भुट्टो है जो कोई गरीबरी हम मदद करो भला। माड़ा गुर्दा इलाज करावाना 2 महीना काने। बीमार अजय जी अमड़ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो वज़ीर आला सिंध ऐं सरहदी वारनि खां घुर कई आहे त मुंहिंजे बचिड़े जो इलाज कराए असांजी माली मदद कई वञे त जीअं असीं ॾुखी ज़िंदगी मां जान आजी कराए सघूं। कैमरामैन ख़ाकी ओश मोहम्मद सां गॾु एडी कुंभर, आवाज़ TV सांगड़।